मीराणी अॼु मां तव्हांखे जेका क्वेश्चन पेपर में जेके टिप्स आहिनि क्वेश्चन पेपर ठाहे जे कीअं क्वेश्चन्स कीअं उन में सेट कजनि उहो पोइ तव्हांखे ॿुधाइबो पर क्वेश्चन पेपर ठाहिण जे लाइ कहिड़ियूं टिप्स हुजणु आहिनि उन जे लाइ मां तव्हांखे जेको आहे ॿुधाईंदुसि। डॉक्टर क्रिस्टी मुंहिंजो उस्ताद हुयो जेको डायरेक्टर प्राइवेट डायरेक्टर हुयो आगा खान एग्ज़ामिनेशन बोर्ड जो उन असांखे जेका तरबियत ॾिनी उन जे मुताबिक़ मां तव्हांखे त क्वेश्चन पेपर ठाहिण माना कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखणु घुरिजे त सिंध जा जेके उस्ताद आहिनि उहे हिन क्लिप खे ॿुधनि ऐं जेकॾहिं हू मुनासिबु सम्झनि था त इहे शयूं जेके डॉक्टर क्रिस्टी जे थ्रू मां तव्हांखे ॿुधायां थो त पोइ क्वेश्चन पेपर में इम्प्लीमेंट करण जी कोशिशि कनि प्लीज़। हाणे हुन में कहिड़ियूं पहिरीं त वेटेज आहे। पहिरीं त वेटेज ॾिसो हिकिड़े अंदाज़े जे मुताबिक़ जेकॾहिं 10 चैप्टर आहिनि या 10 लेसन आहिनि त उनखे इक्वलिटी जे हिसाब सां मार्क्स डिस्ट्रीब्यूशन में शेयरिंग ॾिबी या क्वेश्चन पेपर खणण में बि उनजी डिस्ट्रीब्यूशन जेका आहे इक्वलिटी जे हिसाब सां। मिसाल तौर ते जेकॾहिं 100 मार्कुनि जो पेपर था ठाहियो ऐं 10 चैप्टर आहिनि या 10 लेसन आहिनि त इक्वलिटी जे हिसाब सां हर चैप्टर मां 10 मार्कुनि जा क्वेश्चन्स जेके आहिनि खयां हूंदा त 100 पूरो थींदो। हाणे उहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा क्वेश्चन्स हूंदा कहिड़ा कहिड़ा मामला हूंदा त इहो पहिरीं इहा तइ करणु घुरिजे उस्तादनि खे त जेतिरा बि आहिनि 10 आहिनि 15 आहिनि 15 चैप्टर्स आहिनि 15 लेसन आहिनि त 100 मार्कूं आहिनि त उन हिसाब सां मार्कुनि जी डिस्ट्रीब्यूशन ऐं सवालनि जी डिस्ट्रीब्यूशन जेका आहे इक्वलिटी जे हिसाब सां थींदी। इहो ज़रूरु ध्यान में रखणु घुरिजे उस्तादनि खे जंहिं महिल बि पेपर ठाहिनि था त वेटेज करिकुलम मां लेसननि मां महिरबानी करे हिक जेतिरा सवाल डिस्ट्रीब्यूट करे चैप्टर्स मां खणो त जंहिं सॼे कवरेज खे इक्वलिटी जे हिसाब सां जेका कवरेज मिले। उन खां पोइ ॿिए नंबर ते स्टैंडर्ड क्वेश्चन्स कहिड़ा हुजणु घुरिजनि। हाणे इहो यादि रखणु घुरिजे डॉक्टर क्रिस्टी जेको तमामु हिकिड़ो सुठो असेसमेंट ते कमु थो करे उन पहिरीं ॻाल्हि असांखे इहा ट्रेनिंग में चई हुई त महिरबानी करे जॾहिं बि को उस्ताद पेपर ठाहे त इहो ज़हन में न रखे त शागिर्द खे फेल करिणो आहे पर इहो ज़हन में रखे त शागिर्द खे चांस ॾियणो आहे त हू हिकिड़ो दफ़ो महिरबानी करे पंहिंजे पेरनि ते पंहिंजे क़ाबिलियत पंहिंजे कम सां पास थी उनखे कॉन्फिडेंस बिल्ड थिए त मां पेपर हल करे पाण पास थी सघां थो त जीअं हुनखे कॉन्फिडेंस अचे कॉन्फिडेंस थींदो हिकिड़ो दफ़ो अटेम्प्ट करे उहो पास थी वियो त वरी कॾहिं बि फेल न थींदो। उन में हुन जेकी क्राइटेरिया ॾिसी त उहो त 20% आहे पर क्वेश्चन्स डेवलप करण महिल क्वेश्चन पेपर ठाहिण महिल उस्ताद डेवलपर जेको आहे महिरबानी करे क्वेश्चन्स खे हीअं कराए 34% जेको आहे ईज़ी क्वेश्चन्स रखे हर क्वेश्चन में पोइ CRQ हुजनि ऑब्जेक्टिव हुजनि शॉर्ट आंसर हुजनि ERQ हुजनि उन में 34% जेका आहे उहा असांजी ईज़ी क्वेश्चन्स हूंदा ओवरऑल सॼे हुन में त जीअं जेको हेठियों ॿारु आहे जेको कमज़ोर ॿारु आहे उहो आराम सां पेपर खे अटेम्प्ट करे सघे। उन खां पोइ मिडिल जेको मीडियम क्वेश्चन्स हुजनि न 16 हुजनि न ॾुखिया हुजनि उहे 33% रखो। हाणे इन में इहो फ़ाइदो आहे त जेकॾहिं 33 जेको ॿार जी क़ाबिलियत घटि आहे असां सम्झंदा आहियूं कमज़ोर ॿार आहिनि त उहो हिन 33 खे ज़रूरु अटेम्प्ट करे वेंदो ऐं मिडिल जा जेकॾहिं 33 हूंदा त 33% जेकॾहिं क्वेश्चन हूंदा त थी सघे थो अधु हिननि मां बि करे वञे त 33 ऐं जेकॾहिं 16 मिलंदसि त आराम सां उहो 40 मार्कूं मथे खणी ईंदो। इहो मीडियम ॿारनि जे लाइ आहे। ॿियो हार्ड ॿार जेके शार्प आहिनि जेके इंटेलिजेंट आहिनि जेके रेटिफिकेशन में अॻिते आहिनि त उहे बि 33% जेकॾहिं तव्हां रखंदव त हे तव्हांजो 100% जेको आहे कवरेज थी वेंदी। पर तव्हां हिन में ॾिसो कमज़ोर ॿारनि जे लाइ 33%, मीडियम ॿारनि जे लाइ 33%, हार्ड ॿारनि जे लाइ 33%। हार्ड ॿार टई ऑप्शन्स आराम सां करे वेंदो। मीडियम ॿार जेको आहे उहो हार्ड मां बि कुझु कंदो ईज़ी सभु करे वेंदो मिडिल सभु करे वेंदो ऐं जेको कमज़ोर ॿार आहे उहो उनखे चांस हूंदो त ईज़ी बि अटेम्प्ट करे ऐं उन खां अलावा जेको आहे उहो मिडिल मां बि अटेम्प्ट करे त हीअ डिस्ट्रीब्यूशन जेका आहे उहा ॿारनि खे मदद कंदी पासिंग रेशो हासिलु करण में। उन खां पोइ टाइप्स ऑफ द क्वेश्चन्स कहिड़ा हुजणु घुरिजनि। ॾिसो क्वेश्चन्स अंदरि जेके असां क्वेश्चन पेपर में डेवलप कंदा आहियूं उन्हनि में हिकिड़ो पोर्शन ऑब्जेक्टिव जो हूंदो आहे उन खां पोइ शॉर्ट आंसर्स हूंदा आहिनि उन खां पोइ कंस्ट्रक्टिव रिस्पॉन्स क्वेश्चन CRQ हूंदा आहिनि। ॿियो कंप्रीहेंशन जूं मार्कूं बि हिन में विझी सघजनि थियूं। अॼुकल्ह लैंग्वेज में
जेके आहिनि उहो रीडिंग स्किल्स, राइटिंग स्किल्स, डिक्टेशन, पैसेज पढ़ाए, पैसेज ॿुधाए, उन मां सुवाल वठी सघिजे था त उहे इहो बि इन में विझी सघिजे थो त कंप्रीहेंसिव क्वेश्चन्स आहिनि उहे जेके आहिनि ईज़ीली उन में करे सघिजे। मार्क्स डिस्ट्रीब्यूशन जेका थींदी तव्हांजी, मार्क घुराईंदो कीअं, हे त स्टैंडर्ड ऑफ क्वेश्चन आहे त ईज़ी, मिडिल ऐं हार्ड। मार्क्स कीअं घुराईंदो, कंप्रीहेंसिव मार्क्स जेके आहिनि उहे 20 मार्कनि जा क्वेश्चन हूंदा, ओवरऑल ऑब्जेक्टिव 30 मार्कनि जा क्वेश्चन हूंदा, शॉर्ट आंसर्स जेके आहिनि से उहे 30 मार्कनि जा हूंदा, CRQ या लॉन्ग क्वेश्चन्स जेके आहिनि उहे 20 मार्कनि जा। हिते 20 मार्कनि जा असां इन करे घटाए छॾिया आहिनि त अॼुकल्ह रटाफिकेशन या घणे ट्रेन में जेके क्वेश्चन्स आहिनि उहे घटिजो। कंप्रीहेंसिव, ऑब्जेक्टिव, शॉर्ट आंसर्स ऐं CRQ जो घटि तादाद, पर हीअ जॾहिं स्ट्रेंथ ईंदी त ॿार ईज़ीली पेपर अटेम्प्ट कंदो ऐं ईज़ीली ॿार अटेम्प्ट कंदो त उहो पासे ते शुरू। हाणे सुठो उस्ताद उहो आहे जेको सॼे क्वेश्चन पेपर डेवलपमेंट खां पोइ रूब्रिक्स ठाहे। रूब्रिक्स जो छा मक़सदु हूंदो आहे, उहो हिकिड़ो ॿियो अलॻि टॉपिक आहे जेको वॾो आहे, जेको मां अॻिते हली तव्हांखे जेको आहे ॿुधाईंदुसि त रूब्रिक्स कीअं ठाहिजनि। त रूब्रिक्स जो मक़सदु इहो हूंदो आहे त चेकिंग हिंट आहे, मार्किंग स्कीम आहे। हाणे क्वेश्चन पेपर त डेवलप थी वियो हिननि सॼी अप्लाइड थ्योरीज़ सां, पर उन खां पोइ जेकॾहिं को उस्ताद रूब्रिक्स माना चेकिंग हिंट या मार्किंग स्कीम त क्वेश्चन पेपर जी हल जेको आहे कीअं कजे, या जॾहिं उस्ताद क्वेश्चन पेपर चेक कनि, उनखे असेस कनि त उन में हू ऑलरेडी रूब्रिक्स सॼे क्वेश्चन पेपर जी पाण ठाहींदा। उन त ॿार खे मार्कूं उन्हनि सवालनि जे जवाबनि जूं मार्कूं घुराइणियूं त हिते हिनखे हेतिरियूं मार्कूं ॾियणियूं, हिते हिनखे हेतिरियूं मार्कूं ॾियणियूं, हिते हिनखे हेतिरियूं। लैंग्वेजिस में ॾिसो त डिडक्शन थींदी आहे, लैंग्वेजिस जा जेके बि पेपर हूंदा आहिनि उन ते ग्रेमेटिकल उन ते मिस्टेक्स ते मार्कूं कटिबियूं आहिनि, या उन खां अलावा पंक्चुएशन ते मार्कूं कटिबियूं आहिनि। त अहिड़े क़िस्म जी जेका रूब्रिक्स ठाहींदो त मार्कूं कीअं ॾिजनि ऐं किथे कटे सघजनि थियूं ऐं किथे ॾेई सघजनि थियूं, कीअं कंदियूं, त उहो सुठो टीचर, हिकिड़ो बहितरीनु टीचर हूंदो जेको सॼे क्वेश्चन पेपर जी रूब्रिक्स ठाहे, चेकिंग ठाहे, मार्किंग स्कीम साॻियो ई लफ़्ज़ आहे टे कनि। त इन शइ में जेको आहे उहो इहो हूंदो त जेको आहे सो टीचर खे चेक करण महिल रूब्रिक्स जेकॾहिं ठहियलु हूंदी त को बि माण्हू उन पेपर खे चेक करे सघे थो उन जेको आहे मार्किंग स्कीम जे तहत। त ओवरऑल क्वेश्चन पेपर डेवलप करण जे लाइ हीअ जेके 5 शयूं आहिनि इहे टीचर खे ज़हन में रखणु घुरिजनि। हिकु त सॼे सिलेबस खे विराहे चैप्टर्स के कवरेज के पंहिंजे क्वेश्चन पेपर में। ॿियो इहो त क्वेश्चन पेपर जेको आहे सो स्टैंडर्ड जा क्वेश्चन विझे, ईज़ी विझे, मिडिल विझे, हार्ड विझे। उन खां पोइ जेको टाइप ऑफ द क्वेश्चन में कंप्रीहेंसिव क्वेश्चन हुजनि, ऑब्जेक्टिव हुजनि, शॉर्ट आंसर्स हुजनि, CRQ हुजनि। ऐं उन खां पोइ जेकॾहिं मार्क्स डिस्ट्रीब्यूशन में कंप्रीहेंसिव ते 20, ऑब्जेक्टिव 30, शॉर्ट ते 30, CRQ ते 20, इहा हिकु बहितरीनु डिस्ट्रीब्यूशन आहे। ऐं उन खां पोइ क्वेश्चन पेपर जी जेकॾहिं रूब्रिक्स ठाहे ऐं उनखे जेकॾहिं उहो चेकिंग में तमामु घणी मदद कंदी। लिहाज़ा उन जे करे ही टिप्स हुयूं जेके क्वेश्चन पेपर्स खे कीअं डेवलप कजे, क्वेश्चन पेपर कीअं ठाहिजे उहो तव्हांखे मां पोइ ॿुधाईंदुमि। लिहाज़ा ही शयूं आहिनि जेके सिंध जे तालीम खाते में इम्प्लीमेंट कजनि या उस्ताद पाण इम्प्लीमेंट कनि त होपफुली जेको आहे इहो असांजी बहितर खां बहितर क्वेश्चन पेपर डेवलप थी सघनि था। जेकॾहिं तव्हां सम्झो था त ही टिप्स जेके आहिनि उहे काराइतियूं आहिनि त महिरबानी करे उस्ताद मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं मुंहिंजी मदद कनि। Support, share and help me. God bless you. Thank you, please.